बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु स्टोरी पढ़ंदासीं दर्जे चौथे मां। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। स्टोरी कहाणी मनी इज़ नॉट एवरीथिंग। पैसो हर शइ न आहे। साजिद अली वाज़ ए यंग मैन। साजिद अली एक जवान माण्हू हो। ही वाज़ वेरी पुअर एंड अनहैप्पी। ही तमाम गरीब ऐं नाखुश हो। वन डे ही वाज़ सिटिंग आउटसाइड हिज हट एंड फीलिंग वेरी सैड। एक ॾींहुं ही पंहिंजे झोपड़ीअ खां ॿाहिरि वेठो हो ऐं तमाम परेशान हो। A wise old man saw him and spoke to him. एक अकुलमंद पोढ़े माण्हू हिन खे ॾिठो ऐं हिन सां ॻाल्हायो। Wise old man अकुलमंद पोढ़ो। Why are you so sad, young man? जवान माण्हू तूं एतिरो छाजे लाइ परेशान आहीं? साजिद अली My clothes are like rags. मुंहिंजा कपिड़ा तमामु फाटल आहिनि। The roof of my house leaks in the rain. मुंहिंजो घर मींहं में टुमे थो। I wish I had a lot of money. मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मूं वटि तमामु घणो पैसो हुजे हा। It will make me happy. जेको मूंखे ख़ुशि करे हा। Wise old man अकुलमंद पोढ़ो You have a lot of money. Don't you know that? तव्हां वटि तमामु घणो पैसो आहे ऐं तव्हां नथा ॼाणो। साजिद अली Sir, do not make fun of a poor man. साईं हिकु ग़रीब माण्हूअ जो मज़ाक न उॾारियो। Wise old man अकुलमंद पोढ़ो No, न It's true. इहो सच आहे। साजिद अली Then where is the money? साजिद अली पोइ पैसा किथे आहिनि? Wise old man अकुलमंद पोढ़ो These are your hands. इहे तुंहिंजा हथ आहिनि। If I give you 100 gold pieces. जेकॾहिं आउं तव्हांखे 100 सोना टुकुर ॾियां Will you cut your hands off? छा तव्हां पंहिंजा हथ कटे ॾींदव? साजिद अली I am not a fool. साजिद अली आउं हिकु बेवकूफ़ न आहियां। I shall not sell my hands for 100 gold pieces. आउं 100 सोननि टुकरनि जे करे पंहिंजा हथ न खपाईंदुसि। Wise old man अकुलमंद पोढ़ो What about your eyes? तव्हां जे अखियुनि जे बारे में छा ख़्यालु आहे? Will you sell them for 500 gold pieces? छा तव्हां इहे 500 सोननि टुकरनि जे करे खपाए ॾींदव? साजिद अली Oh no, बिल्कुलु न। I shall not sell them. आउं इन्हनि खे न खपाईंदुसि। Even for 500 bags of gold. एतिरे क़दुरु जेकॾहिं तव्हां 500 सोना थेल्हा बि ॾियो। Wise old man अकुलमंद पोढ़ो Then why are you sad? पोइ तव्हां छो परेशान आहियो? Young man जवान माण्हू You are strong and healthy. तव्हां ताक़तवर ऐं सेहतमंद आहियो। No money can buy health and strength. को बि पैसो ताक़त ऐं सिहत ख़रीद करे नथो सघे। You can work hard. तव्हां सख़्तु महिनत करे सघो था and become rich. ऐं अमीर बणिजी सघो था। Be thankful to Almighty Allah. अल्लाह ताला जा एहसानमंद रहो। For what he has given to you. हिन तव्हांखे छा न ॾिनो आहे? साजिद अली is working hard. साजिद अली हाणे तमामु सख़्तु महिनत करे रहियो आहे। He is not sad anymore. ऐं ही वधीक परेशान न आहे। He is very happy now. ऐं ही हाणे तमामु घणो ख़ुशि आहे।